अस्सलाम वालेकुम। दिस इज़ अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा त अॼु तव्हांजो जेको सेकेंड चैप्टर आहे सिलेबस मां सिंटेक्स बुक बोर्ड मां उहो स्टार्ट थी चुको आहे ऐं उनजो जेको आहे मेन जेको चैप्टर आहे उहो आहे ऑपरेटिंग सिस्टम। त ऑपरेटिंग सिस्टम छा हूंदो आहे, सभ खां पहिरियां इन खे ऑपरेटिंग सिस्टम खे सम्झणु त ऑपरेटिंग सिस्टम कीअं कमु कंदो आहे। त ऑपरेटिंग सिस्टम जेको आहे इन जो कमु हूंदो आहे मैनेज करणु, ठीकु आहे। ही मैनेज कंदो आहे हार्डवेयर जेको हूंदो आहे ऐं उनखां अलावा जेके बि सॉफ्टवेयर हूंदा आहिनि, एप्लीकेशन सॉफ्टवेयर जेके हूंदा आहिनि उन्हनि खे मैनेज कंदो आहे, ठीकु आहे। ही बि पाण बि जेको आहे ईअं चइजे त हिकिड़ो सिस्टम सॉफ्टवेयर आहे, हिकिड़ो सिस्टम सॉफ्टवेयर आहे जेको मैनेज कंदो आहे सभिनी खे। हाणे उन में तव्हां जेका विंडोज़ आहे उनजो एग्ज़ाम्पल वठी था सघो, त जेको विंडोज़ आहे उहो बि उनजो एग्ज़ाम्पल आहे, ठीकु आहे। हाणे इन में छा हूंदो आहे त ही जेके हार्ड ड्राइव हूंदा आहिनि, जेके बि हार्डवेयर जेको बि आहे उन हार्डवेयर जे विच में जेको आहे ऐं एप्लीकेशन जे विच में कम्युनिकेशन कंदो आहे, ठीकु आहे। उनखां बाद में ही जेको आहे लिंक हूंदी आहे, ही ठाहींदो आहे, लिंक ठाहींदो आहे जेका ॿिन्हिनि मतिलबु हार्डवेयर ऐं जेको सॉफ्टवेयर आहिनि उन्हनि जे विच में उन्हनि खे सही तरीक़े सां ठीकु तरीक़े सां मैनेज कंदो आहे। हिन जो कमु ई सम्झो मैनेज करणु आहे, ठीकु आहे। उनखां बाद में ही तक़रीबन जेके CPU में जेके बि स्टोरेज हूंदी आहे या जेको बि सभु कुझु सिस्टम हूंदो आहे सॼो CPU में उनखे मैनेज करण लाइ इहो सॼो ऑपरेटिंग सिस्टम ई हूंदो आहे जेको उनखे ठीकु तरीक़े सां मैनेज कंदो आहे। हाणे ॾिसो, तव्हां जेकॾहिं जस्ट इमेजिन कयो त जेकॾहिं तव्हांजे कंप्यूटर जी जेका विंडोज़ आहे उहा ख़राबु थी वेंदी आहे त कंप्यूटर कीअं हूंदो आहे, हलंदो न आहे, ठीकु आहे। इट मीन्स दैट उनजो जेको ऑपरेटिंग सिस्टम हूंदो आहे उहो करप्ट थी वेंदो आहे, उनजो सही तरीक़े सां कमु न आहे करे सघंदो ऐं जंहिंजे करे उहे सॼो उनजो जेको सिस्टम आहे उहो दरम बरम थी वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे उन में जेके आहिनि इन जा मेन फंक्शन्स आहिनि ऑपरेटिंग सिस्टम जा, जेके तव्हां डिटेल्ड पढ़ंदो, जिन खे तव्हां सही तरीक़े सां दिमाग़ पंहिंजे ज़हन में समाइजो त जीअं तव्हांखे पेपर में इन्हनि मां जेके क्वेश्चन अचनि उन्हनि खे अटैम्प्ट करण में तव्हांखे आसानी थिए, ठीकु आहे। त सभ खां पहिरियां ॾिसजनि त उहे कहिड़ा आहिनि, त जेको फंक्शन आहिनि उन जा उहो पहिरियों फंक्शन आहे मेमरी मैनेजमेंट, ठीकु आहे। हाणे जीअं इन जो मक़सदु ई मैनेजमेंट आहे, मैनेजमेंट करणु आहे, त जेके सभु आहिनि उहे मैनेजमेंट ई कंदा आहिनि, ठीकु आहे। त मेमरी मैनेजमेंट कंदो आहे, उनखां बाद में इनपुट आउटपुट मैनेजमेंट कंदो आहे, उनखां बाद में फाइल मैनेजमेंट कंदो आहे, उनखां बाद में रिसोर्स मैनेजमेंट कंदो आहे, उनखां बाद में यूज़र इंटरफेस और कमांड इंटरप्रिएटर ऐं उनखां अलावा बूटिंग, उनखां बाद में प्रोसेस मैनेजमेंट। हाणे इहे जेके सतई टाइप्स आहिनि जेके मैनेजमेंट जूं उहे सभई परफॉर्म कंदो आहे ऑपरेटिंग सिस्टम, ठीकु आहे। हाणे इन में ऑपरेटिंग सिस्टम जो हिकिड़ो तव्हांखे मां आसान ऐं सोलो जेको आहे एग्ज़ाम्पल ॾेई सम्झायां, त जीअं तव्हां हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठो वॾेरे जो, ठीकु आहे। वॾेरा सिस्टम राइज आहे न हिन महिल असांजी सिंध में, त इन जे करे वॾेरे जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठो तव्हां, त जीअं न वॾेरे वटि सामान ईंदो आहे, इट मीन्स दैट गवर्नमेंट जे तरफ़ खां कुझु बि उनखे मिलंदो आहे त उनखे चयलु हूंदो आहे त तव्हां इनखे डिस्ट्रीब्यूट कयो, ठीकु आहे। तव्हां इन्हनि खे डिस्ट्रीब्यूट कयो, जेके बि माना मुस्तहिक आहिनि उन मुस्तहिक जे विच में उन्हनि खे डिस्ट्रीब्यूट कयो। त हिन में बि ईअं ई थींदो आहे त हिन में जेके बि असां हार्डवेयर वठी करे इनखे ॾींदा आहियूं पोइ उनखे असां हवाले कंदा आहियूं ऑपरेटिंग सिस्टम जे, त बाबा हाणे तूं इनखे पाण जेको आहे डिस्ट्रीब्यूट कर सभिनि खे, त हाणे केतिरो टाइम तो कंहिंखे ॾियणो आहे, कहिड़े टाइम सां केतिरे टाइम में कंहिंखे कमु करिणो आहे ठीकु तरीक़े सां, ठीकु आहे। त हीअ सॼी मैनेजमेंट जेका हूंदी आहे उहा मैनेजमेंट केरु संभालींदो आहे, उहो संभालींदो आहे ऑपरेटिंग सिस्टम। हाणे उन में पहिरीं जेका मैनेजमेंट आहे उहा आहे मेमरी मैनेजमेंट। हाणे मेमरी मैनेजमेंट आहे, ॾिसूं मेमरी मैनेजमेंट जेका हूंदी आहे उहा असल में जेका रैम आहे उन ते सॼो दारोमदारु हूंदो आहे। हाणे रैम छा कंदी आहे, उहा रिसीव कंदी आहे इंस्ट्रक्शन्स जेके उनखे मिलंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां पढ़ाए चुको आहियां ऑलरेडी त जेका कंप्यूटर आहे उहो उनजा जेको आहे यूनिट्स आहिनि, जंहिंमें पहिरियों यूनिट आहे इनपुट यूनिट, ठीकु आहे। उनखां बाद में जेका डेटा उनखे मिलंदी आहे उन ते उहो छा कंदो आहे, प्रोसेस कंदो आहे, ठीकु आहे। पहिरियों हूंदो आहे उनजो इनपुट यूनिट, उनखां बाद में प्रोसेसिंग, उनखां बाद में उहो आउटपुट डेटा ॾींदो आहे, शो कंदो आहे जेका रिज़ल्ट जे तौर ते, ठीकु आहे। हाणे इन में रैम छा कंदी आहे, रिसीव कंदी आहे ऐं उनखां अलावा रिमूव कंदी आहे। इट मीन्स दैट उनखे जेका डेटा मिलंदी आहे उन ते उहो कमु करे थोरी देरि जे लाइ, उन ते पंहिंजो प्रोसेस करे उनखां बाद में उनखे रिमूव करे छॾींदी आहे, छो जो परमानेंट स्टोरेज न हूंदी आहे। ऑलरेडी मां तव्हांखे पढ़ाए चुको आहियां त जेका रैम हूंदी आहे उहा परमानेंट स्टोरेज न हूंदी आहे उनजी, ऐं उहा जेका हूंदी आहे जेकॾहिं तव्हांजो कंप्यूटर बंदि थींदो त उहा तव्हांजी जेका उन में जेके तव्हां करंटली जेको कमु थींदो हूंदो उहो कमु जेको आहे उहो बंदि थी वेंदो ऐं उहो वरी तव्हांखे रीस्टार्ट करिणो पवंदो ऐं नए तरीक़े सां शुरू करिणो पवंदो, ठीकु आहे। हाणे इन मां छा कंदो आहे, ॿियो एलोकेशन एंड डी एलोकेशन ऑफ मेमोरी स्पेस टू प्रोग्राम, ठीकु आहे। हाणे इन में छा थींदो आहे, इहा डेटा खे जेको आहे सही तरीक़े सां उनखे ख़ारिज कंदो आहे ऐं उनखे डेटा खे हासिलु कंदो आहे
ऐं उन ते जेको आहे प्रोसेस करे पोइ उन में डेटा मां जेका उनखे प्रोसेस करण खां बाद में उनखे छॾे ॾींदो आहे। ठीकु आहे। इट मीन्स दैट उहा डेटा जेका हूंदी आहे उहा वरी ॿीहर उन में ॿी मतिलबु उहा सॼी जेका मेमरी हूंदी आहे उहा रिफ्रेश थी वेंदी आहे ऐं उन में वरी जेके ॿिया इंस्ट्रक्शन हूंदा आहिनि उहे अची वेंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में अचे थो इनपुट ऐं आउटपुट मैनेजमेंट। हाणे इनपुट ऐं आउटपुट मैनेजमेंट छा हूंदी आहे? इनपुट तव्हांखे ख़बर आहे त इहे डिवाइसिस हूंदा आहिनि। इनपुट ऐं आउटपुट सभु डिवाइसिस हूंदा आहिनि जेके कमु कंदा आहिनि। ठीकु आहे। त उन मां ही छा कंदो आहे? इट मैनेज ऑल द फंक्शन ऑफ इनपुट एंड आउटपुट। हाणे जेके फंक्शन्स हूंदा आहिनि उन जा मैनेज कंदो आहे। कीअं मैनेज कंदो आहे? फॉर एग्ज़ाम्पल जेको प्रिंटर आहे उन प्रिंटर खे जेको प्रिंट ॾियणो आहे उहो छाजे वसीले तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल जेका तव्हां प्रिंट था ॾियो त उन प्रिंट ॾियण सां जेके तव्हां इंस्ट्रक्शन ॾियो था उनखे जेका कमांड ॾियो था उहा कंहिंजे वसीले था ॾियो। जेकॾहिं तव्हां वटि ऑपरेटिंग सिस्टम ई न हुजे तव्हां उनखे कमांड कीअं ॾींदो? तव्हांजी उहा ॻाल्हि ॿुधंदो कोन त अवा मूंखे प्रिंट खपे थो, मूंखे प्रिंटर ॾे। तव्हांजी ॻाल्हि त न मञंदो न जेसि ताईं उन वटि ऑपरेटिंग सिस्टम न हूंदो जेको उनखे मैनेज करण लाइ मतिलबु उनजो मैनेजर आहे। ठीकु आहे। उन मां तव्हां हिन जो एग्ज़ाम्पल ईअं बि वठी सघो था त हिकिड़ो माना तव्हां वटि सॼो सिस्टम आहे, उन सिस्टम जो जेको ओनर आहे उहो ओनर अलॻि आहे पर उनखे मैनेज करण लाइ हिकिड़ो असां मैनेजर हायर कयो आहे जेको उनखे मैनेज कंदो आहे सॼो सिस्टम। हाणे जेको मालिक आहे माना सम्झो उहो त केरु आहे? उहो आहे कंप्यूटर। ठीकु आहे। उनखे मैनेज करण लाइ असां जेको मैनेजर रखियो आहे उहो केरु आहे? उहो आहे ऑपरेटिंग सिस्टम। उमेदु कजे थी त हाणे तव्हांजो 100% क्लियर थी वियो हूंदो। उन खां बाद में हीअ ऑपरेटिंग सिस्टम जेको आहे प्रोवाइड कंदो आहे ड्राइवर्स जेके आहिनि उहे प्रोवाइड कंदो आहे टू फैसिलिटेट इनपुट आउटपुट डिवाइसिस। हाणे छा कंदो आहे? इहो जेको प्रोवाइड कंदो आहे न ड्राइवर्स जेके आहिनि उहे ऑलरेडी मां तव्हांखे पढ़ाए चुको आहियां। ठीकु आहे। ऐं कोशिशि कजो त जेके तव्हां शयूं पढ़ंदा था वञो उन्हनि खे ठीकु तरीक़े सां ज़हन नशी कंदा वञिजो ऐं उन्हनि खे विसारिजो न, छो जो इहे तमामु मां तव्हांखे डीपली पढ़ायां थो ऐं इहे तमामु तव्हांजे लाइ इंपॉर्टेंट आहिनि ऐं सिर्फ़ु इन PST JEST जे लाइ न पर तव्हांखे इहे हर जॻह में बाक़ाइदा इहे तव्हांजे लाइ इफेक्टिव साबित थींदियूं। ठीकु आहे। उन खां बाद में इहे जेके ड्राइवर्स हूंदा आहिनि हाणे ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हांखे का बि हिकिड़ी माना सम्झो उनजो व्हीकल ई हुजे एग्ज़ाम्पल था वठूं त जेकॾहिं तव्हांखे रन करणी आहे त उनजे लाइ ड्राइवर हूंदो आहे। ठीकु आहे। त हीअ बि जेके बि डिवाइसिस हूंदियूं आहिनि इनपुट आउटपुट उन्हनि खे रन करण लाइ ड्राइवर्स हूंदा आहिनि रिक्वायर्ड जेके ड्राइवर्स उहे प्रोवाइड कंदो आहे केरु? सिस्टम सॉफ्टवेयर। ठीकु आहे। जेको हूंदो आहे ऑपरेटिंग सिस्टम। उन खां बाद में दीज़ डिवाइस ड्राइवर्स आर सॉफ्टवेयर दैट कंट्रोल इनपुट आउटपुट डिवाइसिस। हाणे छा कंदा आहिनि उहे जेके ड्राइवर्स हूंदा आहिनि उहे कंट्रोल कंदा आहिनि कंहिंखे? जेके सॉफ्टवेयर हूंदा आहिनि जेके डिवाइसिस हूंदियूं आहिनि उन डिवाइसिस खे कंट्रोल कंदा आहिनि। उन खां बाद में अचे थो फाइल मैनेजमेंट। हाणे फाइल मैनेजमेंट छा हूंदो आहे? हीअ त तमामु ईज़ी आहे। हीअ तव्हांजे मोबाइल में बि हूंदो आहे फाइल मैनेजर। छा कंदो आहे? उनजो कमु ई तव्हांखे ख़बर आहे त उहो फाइल्स खे जेको आहे स्टोर कंदो आहे। ठीकु आहे। उन्हनि खे स्टोर कंदो आहे ऐं उन्हनि खे शो कंदो आहे। फाइल मैनेजमेंट में इन में इहो हूंदो आहे त डेटा खे ऑर्गेनाइज़ कंदो आहे। ठीकु आहे। डेटा खे ऑर्गेनाइज़ कंदो आहे। उन खां अलावा जेका रिट्राइवल ऐं उन खां बाद में जेके नेमिंग ऐं उन खां बाद में शेयरिंग एंड उन खां बाद में प्रोटेक्शन ऑफ फाइल्स। हाणे हीअ सभु जेके कम आहिनि उन्हनि खे ऑर्गेनाइज़ करे उन्हनि खे मेमरी खे जेको आहे प्रोटेक्ट कंदो आहे। उन खां बाद में जेको आहे इट मैनेज डेटा इन फाइल्स। हाणे हीअ छा कंदो आहे? जेका फाइल्स में डेटा खे मैनेज कंदो आहे उनजो तव्हां एग्ज़ाम्पल वठी सघो था जीअं माना फोल्डर्स उन जा जेके फोल्डर्स आहिनि उहे एग्ज़ाम्पल आहिनि। फोल्डर्स आर एग्ज़ाम्पल ऑफ इट। त हाणे उमेदु कजे थी त जेको हीअ तव्हांजो ऑपरेटिंग सिस्टम आहे इहो क्लियर थियो हूंदो। अगरि जेकॾहिं हिन मां का बि क्यूरीज़ आहे त उनखे तव्हां पुछा करे सघो था। ठीकु आहे। अॼु कुझु तबियत में बहितरी न हुई जंहिंजे करे तव्हांजो थोरो लेक्चर जेको आहे लेट थियो आहे उनजे करे माज़रत। ऐं अगरि जेकॾहिं तव्हांखे सम्झ में न आयो हुजे का बि शइ ऐं जेकॾहिं तव्हांखे का बि शइ पुछा करणी आहे त तव्हां पुछा करे सघो था। ठीकु आहे।